अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तुंहिंजो देश मुंहिंजो देश वारी आशिकी ऐं डबल बेड वारी निंड जे उनवान हेठि नामियारो शाइर सरवाण सिंधी लिखे थो। मञूं था हू रस्तो मटे विया, तव्हांजे हिसाब सां सुखी बि थी विया, पर अॼु बि उन्हनि खां वञी पुछी ॾिसो, हूअ तव्हांखे चवंदा त सिंध सां इश्क जा ॾिहाड़ा हिन अयाशी वारी ज़िंदगी खां 100 भेरा वधीक हुआ। उहा खनपल जी निंड जंहिंमें को न को पहिरे ते बीठल हूंदो हो, उहा छिरकनि सां भरपूर निंड हाणोके डबल बेड ते ईंदड़ गहरी निंड खां घणेई भाङे भली हुई। यकीन नथो अचो त हिकु भेरो उन्हनि सां मिली पुछी ॾिसजो, पक त अॼु बि उन्हनि जे रूह ऐं दिलि में उहा ख़तरनि सां भरपूर आशिकी अॼु जे सींड ते पहुचंदड़ मोहबत खां वधीक उथल पुथल कंदी हूंदी। ऐं अॼु बि हू जॾहिं उन गुलाल झंडे खे ॾिसंदा हूंदा त संदन अखियुनि मां छुलकंदड़ पाणी जलतरंग बणिजी वेंदो हूंदो ऐं रूह में छिक ईंदी हूंदी त हू पंहिंजी उन आशिकी खे छॾण जे बदिले में मिलियल लैंड क्रूज़र मां लही उन्हनि ॻाढ़ वातन छोरनि जे मेड़ खे ख़िताब कनि ऐं संदन सिंध परस्त शहर ते पिंडाल में गोलियुनि जा ददका शुरू थी वञनि ऐं हू वरी उतां हथ ॿधी जॾहिं हेठि लहनि त उहे ई साॻिया नारा संदन पीछो कनि। हूअ तुंहिंजो देश मुंहिंजो देश जे तराने जे पड़ाॾे सां अख छिंभ में कंहिं अणॼातल बाग ॾे रवाना थी वञनि। ऐं हाणे ॿी ॻाल्हि त तव्हां चओ था त तालीम पिरायो, शऊर हासिलु करियो ऐं उन वसीले धरती सां प्यार जो इज़हार करियो, त उहो ई त हाणे कनि पिया उहे ॻाढ़ वाता छुरा। हाणे उहे दलीलनि सां ई त ॻाल्हियूं कनि था। कंहिं हिकु वटि बि ॿुधायो त को हथियार हुजे। तव्हां जेके अॻु वारियूं तकरीरूं शेयर कयो पिया, उन्हनि में ई त उहे दग मटे वियल 45 साल अॻु चई विया त हीअ त उन्हनि खे बि मारिनि था जिन वटि को हथियार बि न आहे। ऐं सिंधी क़ौम उन ख़ुशफ़हमी में न रहे त जंहिंजे हथ में हथियार न आहे उनखे कुझु न चवंदा, पर उहे असांखे सिंधी सम्झी मारे छॾींदा। पोइ तव्हां कीअं था चओ त हीअ रुॻो उन्हनि खे मारिनि था जिन वटि हथियार आहिनि ऐं दलीलनि सां ॻाल्हि कंदड़नि खे कुझु नथा चवनि। इहा ॻाल्हि त उहे दग मटे वियल अॻुवान 45 साल अॻु करे विया, छो त उहे जंहिंजा पैरोकार हुआ हुन उन्हनि खे सुती ते इल्म ऐं शऊर जी ॾिनी हुई। पोइ भले खणी उन्हनि पंहिंजो क़िबलो मटियो या पंहिंजे इश्क खे मिहार बणिजी लोढ़े छॾियो, पर हिकु ॻाल्हि उनजी मंझबी त उन्हनि मां कुझु में एतिरी त मर्यादा आहे जो उहे अॼु बि पंहिंजे उन पुराणे इश्क ते ईअं आङुरियूं नथा खणनि ऐं हू अखियूं पूरे कन बंदि ज़ुबान खे तालो हणी हलनि था, पर तव्हां वांगुरु बिना ॻाल्हि सम्झण जे दाफ़ नथा कनि। जेकॾहिं तव्हांखे इहा ख़बर हुजे त हीअ ॻाढ़ा वाता छुरा त तव्हां वारियुनि ॻाल्हियुनि ते घणो वक़्तु अॻु खां ई अमल पिया कनि, पढ़नि था, पढ़ाइनि था ऐं उन पढ़ण ऐं पढ़ाइण जे करे ई त खंभिजनि पिया, पोपटनि जी घटी मां मच्छरनि जे वेड़े में पुॼाया वञनि था। हीअ तव्हां वारे दग ते हलंदे ई त किताब खोले साम्हूं रखी चवनि था त असांखे पंहिंजे देश में खुली हवा में साह खणण जो पूरो हक़ु आहे। हीअ दरिया असांजो आहे, असां उन ते बंद ॿधण न ॾींदासीं। हीअ कोयलो, हीअ बिजली असांजी आहे। पहिरीं ऊंद असांजी टरंदी, पोइ ॿियनि जे घरनि में सुहाए थींदी, पर छा कजे जो उहे सम्झनि था त उहा अकुल रुॻो हिननि वटि आहे ऐं इझो हाणे आयो आहे ऐं ॿियनि खे त को पतो ई न आहे, छो जो हीअ हितां खां साइबरियन पखियुनि वांगुरु मौसम जे बदिलाव ते पंहिंजो देश छॾे भॼनि नथा ऐं उन्हनि वांगुरु परदेस में रुलण जा मज़ा नथा वठनि। उन लाइ उन्हनि खे उहे दलील खां इल्म ऐं शऊर खां ख़ाली था लॻनि, पर जेकॾहिं उहे इहो ॼाणंदा हुजनि हा त पोइ उन्हनि जो मौक़िफ़ अहिड़ो न हुजे हा। पर खिल अहिड़ी दानिशगर्दी ते अचे थी जिन खे इन ॻाल्हि सां सरोकार ई न आहे, जेके ॿाहिरि मुल्क वेही करे बि अञा डायपर पाए था सुम्हनि ऐं उनजो मक़सदु आज़ादी सां साह खणण बदिरां डॉलर कमाइण लाइ पाण खे घुरिजे वाचिंग टाइम आहे, त पोइ उन्हनि खे कहिड़ी ख़बर त खंभिजण वारनि जो ॾोह कहिड़ो आहे ऐं उनजे ज़ुबान ते तालाबंदी जो कारण कहिड़ो आहे। हीअ असीं अवांजी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। सरवाण सिंधी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।